नाज़िन कुबो सईद खान में भी उस्तादन जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। शागिर्दनि तरफ़ां पंहिंजे उस्तादनि खे ख़िराज अक़ीदत पेश कई वई। उन हवाले सां पेश आहे कुबो सईद खान मां ख़ादिम हुसैन जागीरानी जी हीअ रिपोर्ट। इन महिल असां मौजूदु आहियूं तालका कुबे सईद खान जे हायर सेकेंडरी स्कूल में, जिते अॼु 5 अक्टूबर उस्तादनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम मुनक़द कयो वियो आहे। उन हवाले सां असां सां गॾु मौजूदु आहे DO प्राइमरी ऐं सेकेंडरी साईं गुलबार मक्सी साहिबु। उन साईं को उन हवाले सां असां ॻाल्हि कंदा उन छा चवणु आहे। उस्ताद जी सिख्या सां, उस्ताद जी नसीहतुनि सां, उस्तादनि जे पंहिंजे तजुर्बे सां उन्हनि ॿारनि खे जॾहिं उहो नसीहतूं मिलनि थियूं त हू वॾनि वॾनि मंज़िलनि ते पहुची वञनि था। ऐं उस्ताद इल्म जी रोशनीअ सां नवाज़े थो। को डॉक्टर थिए थो ऐं को वॾो को सियासतदान बणिजे थो। तव्हांजो वर्ल्ड जेको आहे 5 अक्टूबर ते उस्तादनि जो आलमी ॾींहुं इन करे उन जी मनता जे लाइ मल्हाईंदा आहिनि। अॼु उन मनता तौर ते इहा ई उस्ताद जी महिनत आहे न, इहो ई उस्ताद खे असां सुर्ख़ सलाम पेश था कयूं। ऐं उहे ई उस्ताद आहिनि जेके अॼु को डॉक्टर आहे, को इंजीनियर आहे, को वकील आहे या जज साहब आहिनि, जेके बणायल आहिनि ऐं नवाज़ियल आहिनि। असांजे इन प्राइमरी खां वठी वेंदे कॉलेज साइड ताईं हायर सेकेंडरी जा उस्ताद हुजनि। अल्हम्दुलिल्लाह उस्ताद वाहिद आहे जेको ॿार खे मथे ताईं पहुचाए थो। वालिद साहब उन्हनि खे पैदा करे हिन धरती ते उन्हनि जी परवरिश करे थो। उस्ताद उन्हनि खे अखियूं ॾेई करे के जज था थियनि, के वकील था थियनि, के डायरेक्टर था थियनि, के मेजर था थियनि। उन्हनि सां गॾोगॾु जेको इंजीनियर था थियनि। अल्हम्दुलिल्लाह इहा उस्तादनि जी क़ाबिलियत आहे। जी ॾींहुं आहे उस्तादनि जो आलमी ॾींहं जे हवाले सां अॼु मूंखे बि वधि खां वधि ख़ुशी आहे त अॼु जिन मूंखे पढ़ायो आहे अॼु उन ई उस्तादनि सां मां उस्ताद जी हैसियत में बीठो आहियां। अलाह लख अहसान आहिनि जो अॼु उन उस्तादनि जिन मूंखे पढ़ायो आहे अॼु उन उस्ताद सां उस्ताद जी हैसियत में आहियां मां बि। कैमरामैन ज़हीर रहमान जागियाणी सां गॾु ख़ादिम हुसैन जागियाणी, धरती TV न्यूज़ कुबो।